बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई ठीक हूंदव। जी त असां पंहिंजे इन्ही चैनल ते कल्ह हिकु वीडियो अपलोड कयो हो जंहिंमें असां HST जी अनाउंसमेंट मुतलिक़ मुकम्मल तरह सां इन्फॉर्म कयो हो। जंहिं बाद काफ़ी स्टूडेंट असां खां हिकु सवाल पुछा करे रहिया आहिनि त सर असां HST जी प्रिपरेशन लाइ कहिड़े सिलेबस खे फॉलो कयूं। जेकॾहिं असां HST लाइ अप्लाई कयूं था ऐं उन जी टेस्ट लाइ तयारी करणु चाहियूं था त इहा तयारी असां कहिड़े सिलेबस मां करे सघूं था, कितां ऐं कहिड़ी तरह सां करे सघूं था। त इन मुतलिक़ असां हीउ मुकम्मल वीडियो ठाहे रहिया आहियूं जंहिंमें असां तव्हांखे हर तरह सां इन्फॉर्म कंदासीं त तव्हां जेकॾहिं HST लाइ अप्लाई कयो था तंहिं बाद उन जी जेका टेस्ट थींदी उन टेस्ट खे क्वालिफाई करण लाइ तव्हांखे कहिड़ो सिलेबस फॉलो करिणो आहे। जेकॾहिं तव्हां लाइ हीअ वीडियो इंफॉर्मेशन वारी रहे त इन सूरत में अव्हां हिन वीडियो खे लाज़मी लाइक कजो ताकि असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। ॾिसो, HST जी प्रिपरेशन करण खां पहिरीं तव्हांजे ज़हन में हिकु ॻाल्हि क्लियर हुजे त HST जूं पोस्टूं ॿिनि कैटागरीज़ में ईंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे HST जर्नल ऐं हिकिड़ी हूंदी आहे HST साइंस। HST जर्नल में डिफरेंट सब्जेक्ट हूंदा आहिनि ऐं HST साइंस में डिफरेंट सब्जेक्ट हूंदा आहिनि। लेकिन इहे ॿई सब्जेक्ट जेको सिंध गवर्नमेंट असांखे सिलेबस प्रोवाइड कयो आहे, जेका असां सिंध गवर्नमेंट जे स्कूलनि में पढ़ूं था, उन्हनि किताबनि मां ई टेस्ट हूंदी। यानी जेकॾहिं तव्हां HST लाइ तयारी करणु चाहियो था त इन सूरत में तव्हांखे मार्केट मां के बि बुक नाहिनि परचेज़ करणा। अव्हांखे फ़क़ति सिंध गवर्नमेंट जो जेको सिलेबस ॾिनल आहे उन खे फॉलो करिणो आहे। इन लाइ तव्हां जेकॾहिं HST जी जर्नल में वञो था, इत्तफ़ाक़न तव्हांखे मिसाल थो ॾियां, जेकॾहिं तव्हां HST में जर्नल पोस्ट लाइ अप्लाई कयो था त इन लाइ तव्हांखे क्लास 2 खां या क्लास 3 खां जेके बि सिंध गवर्नमेंट जा बुक्स आहिनि उन्हनि जी तयारी करणी आहे। स्पेशली उन में लैंग्वेज जा जेके बि सब्जेक्ट आहिनि उहे एनी हाउ ईंदा आहिनि। यानी कि तव्हां क्लास 10 खां वठी क्लास 10 ताईं जेके बि लैंग्वेज वारा सब्जेक्ट आहिनि, जीअं सिंधी सब्जेक्ट, उर्दू सब्जेक्ट या इंग्लिश सब्जेक्ट, ही लैंग्वेज सब्जेक्ट आहिनि, इन्हनि जी तयारी करणी आहे। क्लास 10 खां वठी क्लास 10 ताईं जेके बि सिंधी जा सब्जेक्ट आहिनि अव्हांखे उन्हनि जी तयारी करणी आहे। तंहिंखां पोइ इंग्लिश जे सब्जेक्टनि जी तयारी करणी आहे, साइंस जे सब्जेक्टनि जी तयारी करणी आहे, मैथमेटिक्स जे सब्जेक्टनि जी तयारी करणी आहे, पाकिस्तान स्टडी जे सब्जेक्ट जी तयारी करणी आहे। यानी जेके बि सब्जेक्ट, उहे सब्जेक्ट जेके असां क्लास 10 खां वठी क्लास 10 ताईं पढ़ूं था, उन्हनि सब्जेक्टनि जी तव्हांखे तयारी करणी आहे। जर्नल में तव्हां क्लास 9 जी फिज़िक्स, केमिस्ट्री या वरी बायोलॉजी, इन्हनि खे तव्हां भले फोकस न कजो, छो जो जर्नल में इन्हनि जा सवाल नथा अचनि। अच्छा, ॿी सूरत इहो आहे जो तव्हांखे HST में साइंस जो ऑप्शन मिलंदो त तव्हां HST में साइंस लाइ अप्लाई कयो। इन में ख़सूसन तव्हां वटि मैथमेटिक्स जा क्वेश्चन अची सघनि था। तंहिंखां पोइ तव्हां वटि जेके बि साइंस जा बुक आहिनि, सपोज़ कयो क्लास 4 खां वठी क्लास 10 फर्स्ट ईयर ऐं इंटर ताईं जेके बि साइंस जा बुक आहिनि या साइंस सां रिलेटेड बुक आहिनि, उन्हनि मां टेस्ट ईंदो। क्लास 3 में GK हूंदो आहे, लेकिन क्लास 4 खां साइंस जो बाक़ाइदगी सां स्टार्ट थी वञे थो। त तव्हांखे इन्हनि ॿिनि कैटागरीज़ मां कंहिं बि हिकिड़ी कैटागरीज़ लाइ अप्लाई करिणो आहे। मे बी ईअं बि ऑप्शन हुजे त तव्हां ॿिन्ही कैटागरीज़ लाइ अप्लाई करे सघो था। बहरहाल असां तव्हांखे इहो इन्फॉर्म करणु चाहींदासूं त तव्हां पंहिंजी तयारी हींअर सां ई स्टार्ट करे छॾो, छो जो तव्हांखे जेकॾहिं HST जी टेस्ट क्वालिफाई करणी आहे त इन लाइ तव्हांजा 60+ नंबर हुजणु ज़रूरी आहे। उन खां वञी पोइ तव्हांखे पोस्ट जो आसरो मिलंदो, तव्हांखे पोस्ट मिली सघे थी। त इन लाइ तव्हां क्लास 5 खां जेके बि सब्जेक्ट आहिनि उहे पढ़ो। जेको बि सब्जेक्ट पढ़ो था, उन जो जेको बि चैप्टर पढ़ो था, लास्ट में उन जी जेका एक्सरसाइज़ आहे उहो लाज़मी कंदा कयो, ताकि तव्हांखे ख़बर पवे त जेको चैप्टर आउं क्लियर कयो आहे उहो केतिरे % मुंहिंजो क्लियर थी चुको आहे। त इन हवाले सां असां हीअ निढड़ी वीडियो ठाहीसीं। इन जो मक़सदु ई हो त तव्हांखे असां इहो इन्फॉर्म करे सघूं त HST लाइ तव्हांखे कितां प्रिपरेशन करणी आहे।
बाक़ाइदगी सां असां तव्हांखे HST लाइ इन्फॉर्म कंदा हलंदासीं। जीअं इन जी एडवर्टाइज़मेंट ईंदी तंहिंखां पोइ असां तव्हांखे मुकमल कोर्स बि प्रोवाइड कंदासीं। बहरहाल अॼु वरी हीअ वीडियो एतिरे ताईं आहे ऐं इंशाल्लाह हाणे असां नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसिताईं